अस्सलाम वालेकुम प्यारे बारो मां सैयद अब्दुल कादिर शाह बुखारी जी बाबा लेक्चर नंबर 8 सां गॾु आहियूं एक्सरसाइज नंबर 2.2 जी एक्सरसाइज जो पहिरियों सवाल आहे जोड़ जे बारे में आहे। सवाल चवे थो वॾे में वॾे 6 अंगी अदद ऐं नंढे में नंढे 7 अंगी अदद जे जोड़ उपत मालूम करियो। जी बाबा वॾे में वॾो 6 अंग यानी 6 अंगनि वारो ॾिसो 9 9 9 9 9 9 यानी 6 दफ़ा असां 9 जो अंग लिखियो आहे जेको वॾे में वॾो अंग 6 अंगनि जे हिसाब सां इहो थींदो। तव्हांजे ज़हन में तो सही हिकु ॾियूंसि। जी बाबा जेकॾहिं हिकु ॾिबो त पोइ 7 अंग थी वेंदा हलिया ऐं हिकु हिकु जेकॾहिं सभु 9 में पवंदो वेंदो त जोड़ थींदे थींदे हिकु अंग एक्स्ट्रा वधी वेंदो यानी 6 9 थींदा अंग ऐं हिकिड़ो अंग हिकु जो थी वेंदो पोइ 7 अंगी रहंदो। जॾहिं त असांखे वॾे में वॾो अंग 6 अंगी यानी 9,99,999 अहिड़ी तरह सां ॿियो अंग लिखियलु आहे नंढे में नंढो 7 अंगी अंग गुड नंढे में नंढो अंग इहो ई थींदो जंहिंमें 6 ॿुड़ियूं ऐं 1 इहो 7 अंगनि जे हिसाब सां नंढे में नंढो अंग आहे त इन खे असां पाण में जोड़ कंदासीं 6 अंगी वॾे में वॾो ऐं 7 अंगी जे हिसाब सां नंढे में नंढो ॿिन्ही खे मिलाईंदासीं ऐं जोड़ कंदासीं 9 ऐं 0 साॻिया 9 वरी 9 ऐं 0 साॻिया 9 वरी बि 9 ऐं 0 साॻिया 9 9 वरी बि 0 में जोड़ कंदासीं साॻिया 9 वरी बि 9 प्लस 0 जवाब 9 9 प्लस 0 साॻिया 9 ऐं हिक जो हिकु मतिलबु त असांजो जवाबु 19,99,999 इहो असांजो जोड़ रहंदो। सवाल नंबर 2 हिकु ॻोठ जी आबादी 2700 आहे जेकॾहिं 1070 मर्द ऐं 915 औरतूं आहिनि ॿारनि जो तइदादु मालूम करियो। जी बाबा बिल्कुलु तव्हां सही पिया चओ पहिरीं मिलियल असां ॾिसूं छा आहे कुल मिलियल आबादी आहे 2700 ऐं जंहिंमें मर्द आहिनि 1070 औरतूं आहिनि 915 मालूम छा करिणो आहे त ॿार घणा आहिनि। जी बाबा बिल्कुलु सही पिया चओ त मर्द ऐं औरतूं मिलाए जोड़ कबा उन जोड़ खे वरी कुल आबादी मां कट कंदासीं त असांजा फाइनल में बाक़ी ॿार थींदा। अचो त ॾिसूं मथे मिलियल असांखे आहिनि 1070 मर्द 915 औरतूं जॾहिं ॿई मिलायासीं इहे थी विया 1985 1985 सां कट कंदासीं टोटल आबादी मां ऐं कुल आबादी जेका असां वटि आहे 2700 उन मां जॾहिं असां कट कंदासीं 0 मां 5 नथा वञनि वरी ॿिए 0 खां घुरी उन जो मूं वटि कोन्हनि वरी अॻियां 7 ॾिनो उन 0 खे थी विया 10 उन 10 वरी हाणे 5 जे मथां 0 आहे उनखे 1 ॾिनऊं थी विया 10 10 मां 5 विया 5 पोइ हिते 9 बचा 9 मां 8 विया 1 7 अॻे ई 1 ॾेई छॾियो हो त हाणे हिते बचा 6 6 मां 9 नथा वञनि वरी 2 1 ॾिनूं 6 ॾे थिया 16 16 मां 9 विया 7 पोयां 1 मां 1 वियो 0 जेको पोएं पासां लिखिबो कोन यानी कुल असांजो थियो 715 असांजा थिया ॿार। इहो सवाल हिते ख़तमु थियो। सवाल नंबर 3 आरिफ़ पंहिंजी बैंक अकाउंट में 45,800 रुपया जमा कराया 1 महीने खां पोइ हिन पंहिंजी बैंक अकाउंट मां 3500 रुपया कढिया हुन जे अकाउंट में केतिरी रक़म बाक़ी बची यानी टोटल जेके रखी हुन मां जेके कढी पोइ घणा बचा। मिलियल असांखे आहे आरिफ़ बैंक में पैसा रखिया 45,800 अकाउंट मां कढी 3500 इहे असां हुन मां कट कंदासीं 0 मां 0 वियो 0 0 मां 0 वियो 0 8 मां 5 विया 3
पंजनि मां टे विया 2, चइनि जा 4, यानी हिन 3500 रुपया कढिया 45,800 मंझां, बाक़ी हिन वटि रक़म बची 42,300। अचो त ॾिसूं सवाल नंबर 4 खे। काशिफ़ वटि 82,000 रुपया हुआ। हिन पंहिंजी ज़ाल खे 6,500 रुपया, पुट खे 10,550 रुपया ऐं धीअ खे 15,325 रुपया ॾिना। ॿुधायो त हुन वटि कुल केतिरी रक़म बाक़ी बची। जी बाबा, असां बिल्कुलु उहो ई लिखंदासीं मिलियल। त मिलियल में असांखे हिसाब में छा मिलियल आहे भारत में? जी बिल्कुलु मिलियल आहे त कुल रक़म 82,000 रुपया, बिल्कुलु सही। ज़ाल खे ॾिनई 6,500 रुपया, पुट खे ॾिनई 10,550 रुपया, धीअ खे ॾिनई 10,325 रुपया। हाणे हिन खे हल कीअं कंदासीं ऐं आख़िरी रक़म ॾिसो त घणी बची। त हिन जो तरीक़ेकार थींदो, ज़ाल खे, पुट खे ऐं धीअ खे ॾिनल रक़म पाण में जोड़ कबी ऐं पोइ कुल रक़म मां कट कबी। अचो त ॾिसूं, जेका ज़ाल खे, पुट खे ऐं धीअ खे ॾिनल रक़म आहे, ज़ाल खे 6,500 रुपया, पुट खे 10,550 रुपया, धीअ खे 15,325 रुपया जोड़ कयासीं। ये टई रक़मूं जोड़ कंदासीं, ॿुड़ी ॿुड़ी ऐं 5 जा 5, 5 ऐं 3 8, 5 ऐं 5 10, 10 ऐं 3 13, 3 मथे हिकु बचियो वियो 6 में 7, 7 ऐं 5 12, 2 मथे हिकु वियो मथे 1 2 3, टोटल यानी जेके हिन पैसा ॾिना 32,385 रुपया। त हाणे असां कुल रक़म मां इहा कट कंदासीं। कुल रक़म असां वटि 82,000, 32,385 रुपया कट करियूं त असां वटि बाक़ी वञी बचंदा, यानी 82,000 में कट कंदासीं त असां हेठां लिखंदासीं 0 मां 5 नथा वञनि, ॿिए 0 खां घुरी उन अञा ॿिए खां घुरियो, ट्रू जेको आहे इन 0 खे ॾींदो, पोइ वरी उहो 10 अॻियां खे ॾींदो हिकु, पोइ हिते 9, वरी उहे 10 अॻियां खे ॾींदा 0 खे। त हाणे थिया 10, 10 मां 5 विया, बाक़ी बचा 5 ऐं पोइ हिते 9 मां 8 विया, बाक़ी बचियो 1 ऐं 9 मां 3 विया, बाक़ी बचा 6 ऐं 11 मां 2 विया 9, 7 मां 3 विया 4। जी बाबा बिल्कुलु, तव्हां इहे चारई सवाल जेके चङी तरह सां सम्झी वरिता हूंदा। हिननि हिसाबनि खे, इबारतुनि खे लिखण खां पोइ गौर सां 2 चकर 3 चकर पढ़ंदव त तव्हांखे पंहिंजी मिलियल डेटा कढणु आसान थी वेंदी। त यानी असांखे हिसाब में छा मिलियल आहे ऐं छा मालूम करिणो आहे, पोइ उन जे हिसाब सां असांखे जोड़ जी निशानी ज़रूरत पई त जोड़ कंदासीं, अगरि कट जी ज़रूरत पई त कट खे इस्तेमालु कंदासीं। अहिड़े नमूने सां तव्हांजो अॼु एक्सरसाइज़ 2.2 जो पहिरियों, ॿियो, टियों ऐं चोथों सवाल मुकमल थियो ऐं इंशाअल्लाह नेक्स्ट पाण सवाल नंबर 5 सां मिलंदासीं ॿीहर। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अगरि कंहिंखे का ॻाल्हि सम्झ में न आई आहे त कमेंट्स में लिखी मूंखां पुछी सघे थो, जे न त इन वीडियोज़ खे बार बार ॾिसंदा रिवाइज़ कंदा रहो ऐं तव्हांखे उमेदु आहे त चङी तरह सां हिसाब सम्झ में अची वेंदा। अल्लाह हाफ़िज़, थैंक यू, बाय बाय।